अध रात जो टाइम थियो सरकार हुसैन सरकार ए ख़ाब खैमन जो मुआइनो कंदो 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 उन तरफ़ वियो जाॾो ऊंदहि घणी कदमनि जे आहट ते वफ़ा जे शहंशाह हकल जे चयो हेॾे अचण वारा केरु आहे? मुंहिंजे मौला चयोसि गाज़ी मां हुसैन आहियां। बसि ईअं जेॾो गाज़ी हो हेठि निमी ऐं कदमनि ते हथ रखी चई सरकार तूं हुकुम करे आ मां बानीअ जो ॿार जो हाज़िर आहियां। सरकार ॾे अचण जी तकलीफ़ आवाज़ आयो गाज़ी अॼु कमु उहो मां कंदुमि तोखे चवण जी ज़रूरत ई न। चई मौला उहो कहिड़ो कमु आहे? रब जे ज़ात जो कसम आहे। हुसैन हेठि झुकियो इन खीमनि जे चौधारियूं नंढड़ियूं वलियूं फुटलाहूं जंहिंमें नंढड़ा नंढड़ा कंटा हुसैन मौला उहे वलियूं पाण पटण लॻा। सरकार शहंशाह वफ़ा कदमनि ते हथ रखी ऐं चयईं ज़हरा जलाल हे छा थो करे? आवाज़ आई सुबुह ख़बर पई आहे सुबुह खां सुभाणे शाम मुंहिंजे खीमनि खे बाहि लॻंदी ऐं मुंहिंजी ज़ैनब पेरे उघाड़े ॿाहिरि निकिरंदी। मां नथो हुसैन चाहियां त मुंहिंजे ज़ैनब जे पेरनि खे कंटा लॻा। शाम जो टाइम थी वियो आहे। अल्लाह जे ज़ात जो कसम आहे चयूं त सरकार पेर न बचाए सघेसि पर चादर हीअ सिर जी बि बची न सघी। अॼु असां तव्हां रड़ियूं करे रोऊं था न त सरकार अलीअ जे धीउ को चादर लुटिजी वई तूं ॿुधी रोए थो न। रब जे ज़ात जो कसम आहे क़ुर्बान वञा उन ज़ैनुल आबिदीन जे ज़ात तां जंहिं लहते ॾिठी गिटन में जमल अलीअ जे धीउ पहिरियों कदम रखियो न सरकार हुसैन जूं अखियूं पटला ई पटला रहियो ॾिसंदो रहियो भेण जो इम्तिहान। अञा शाम जे बाज़ार में पहिरियों कदम रखियईं हुसैन अखियूं बंदि कई। शरीकतुल हुसैन हीअं मथे ॾिसी ऐं चयसि भाउ तोते ज़रबूं हलियूं त बि मां ॾिसंदी रहियमि तुंहिंजो अकबर ज़ीनता रथो त बि मां ॾिसंदी रहियमि असगर खे 6 महीने जे बच्चे खे तीर गले में लॻो मां ॾिसंदी रहियमि मुंहिंजे कासिम जे जिस्म जा हिसा थी विया मां ॾिसंदी रहियमि। अॼु जॾहिं मुंहिंजी करबला आई आहे त तूं अखियूं बंदि कयूं। आवाज़ आयो ज़ैनब तुझी करबला ॾुखी आहे। रब जे ज़ात जो कसम आहे बसि मुकायो आहे मुंहिंजा बाबा जमल जे न 7 दरवाज़े ते अलीअ जी धीउ पहुती 700 कुर्सियूं शराबिन जूं लॻियूं पयूं आहिनि। ज़ैनुल आबिदीन खे सहारा ॾींदड़ अॼु जमल 7 दरवाज़े ते अलीअ जी धीउ वेठी न ऐं तासियाना उठा ज़ैनुल आबिदीन जे ज़ात पाक ते उथार पंहिंजे पुफीअ खे चयसि त दरबार में अंदरि हल। जमल घर में चयसि पुफी अम्मा तूं नथी उथे त मुंहिंजे कंड ते ज़ुल्म शुरू आहे। रब जे ज़ात जो कसम आहे जुमिलो ॿुधंदे ज़ैनुल आबिदीन जे चहिरे ॾे ॾिसी ऐं चयसि अब्बा अंदरि त ॾिस त केरु वेठा आहे। जमल 700 कुर्सन में अलीअ जी धीउ अंदरि दाख़िल थी न जनाबे फिज़ा इन टाइम जे लाइ ज़िंदगी घुरी अॻियां जमल बीठी नी अलीअ जे धीउ जे इन कमीने जो आवाज़ आयो त तव्हां में अलीअ जी धीउ केरु आहे? कंहिं चयसि इन ॿुढड़ी मस्तूरात जे पुठियों बीठी आहे। चयसि हटी वञ ॿुढड़ी मां अलीअ जे धीउ सां कलाम कंदमि। जमल फिज़ा जे इन पुठीअ ते तासियाना उड़ा न ऐं रत जा फुहारा ॿाहिरि आया। चौधारियूं दरबार में फिज़ा ॾिसी ऐं जो हबशियो तव्हांजी गैरत काॾे वई आहे हीअ तव्हांजी फिज़ा आहे। 40 हबशी तरारियूं खणी जमल मथे उभा बीठा न ऐं हिकिड़ो हबश ने जुमिलो चयो वरी तशद्दुद न कजाए असां हिन जा वारस वेठा आहियूं। अञा वारस जो जुमिलो आयो अलीअ जे धीउ मदीने ने मोह कयो वाह मुहम्मद वाह अली अॼु फिज़ा जा बि वारिस आहिनि पर अॼु मां ज़ैनब जो वारिस कोई कोई। الذين ظلموا أيها الذين كفروا إنا لله